कंदा मोहब्बत से मुझो हर पीर सदमा भेड़ी ना है बिना शफाअत शाह हमदई सलाखाबाद लाइके सद व एहतराम मीर महफिल हजरत अल्लामा व मौलाना उस्ताजुल असातिज़ा मखदूम व मुहसिन आले सुन्नत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद इब्राहिम ताहिरी दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम यादगार असलाफ हजरत क़िबला अल्लामा सईद खलीफा इमाम अली चांदियो ताहिरी दामत बरकातुहुल आलिया वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा मौलाना मुजुदाई मोहसिन मेहरबान दोस्त भा मौलाना सिकंदर अली ताहिरी दामत बरकातुहुल आलिया व दीगर आली मर्तबत उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम व सादाते किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने ज़ीवकार ऐ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम चंद कलिमात अवा प्यारी जमात की खिदमत आलिया में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ जिनजी रोशनी में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जो गालियों अर्ज करण जो इरादो आ अल्लाह करीम जे बारगाह में दुआ है कि खालिक़े कायनात मो गुनाहगार अदना हकी रखे मज़कूरा कलिमात जो तर्जुमो ऐ उन्हीं सां मुतालिक चंद गालियों अवा ताईं पहुंचाण जी अल्लाह रब्बुल आलमीन मुके हिम्मत ऐं तौफीक नसीब फरमाए। अल्लाह पाक जी बारगाह में दुआ है कि रब्बुल आलमीन अवा सां सभिनि जो हिते अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। प्यारा दोस्तों जियां तव्हांखे मालूम आहे हर साल जियां हिन साल भी तवाया साजो इंतहाई मोहतरम काबिल कदर शख्सियत फज़ाइल माआ आशिक़े रसूल मोहतरमुल मकाम इज्जत माआ जनाब वडीरो शहाबुद्दीन बुरफत साहब ऐं उन जे गोठ वारनि जे तरफ़ां हजरत नबी करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद शरीफ जे सिलसिले में यो आली शान खूबसूरत प्रोग्राम इने कादे पजीरा ऐ मां समीम कल्ब सा मशहूर ऐ ममनून है मोहतरमुल मकाम जनाब उस्ताद चाचा अब्दुल रज़ाक बुरफत साहब जो जिनजे तवस्सुत सा मु फकीर जे हिते हाज़िरी थी आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत तमाम सभिनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। प्यारा दोस्तों अहले सुन्नत व जमात जो यो अकीदो ए ईमान त मिलाद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाए एक एड़ो पाकीज़ा ए बरकत वारो अमल जैसा अल्लाह पाक बे राज़ी थींदो आहे त रब करीम जो प्यारो महबूब नबीन जो सरदार भी राज़ी ए खुश थींदो आहे। हज़रत अल्लामा
जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो त जे जगह ते, जे घर में, जे मस्जिद में, जे मदरसे में, जे बैठक में हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद शरीफ थींदो आ त उन जाइ ते साल भर अल्लाह तबारक व तआला जी बरकत ऐं रहमत नाज़िल थींदी रहंदी। साल भर पूरो साल अल्लाह जी रहमत उते नाज़िल थींदी आ। जिते मुझे हबीब पाक जो जिक्र थींदो आ, मदनी ताजदार जो तस्करो थींदो आ, अल्लाह जे प्यारे हबीब जो शान बयान थींदो आ। मुझा दोस्तों वो इन्हीं के ला जो मुत्तफिका तौर पर उलमाए अहले सुन्नत जो यो नज़रियो आ, यो चवण आ त जिते भी मिलाद मुस्तफा थींदो आहे उन मिलाद पाक में मुझे मदीने जे मीर नबीन जे सरदार जी आमद तशरीफ आवरी थींदी आहे। महबूब ईंदा आहिनि, महबूब ईंदा आहिनि। तॾहिं त चयो न अल्लामा अब्दुल सत्तार न्याज़ी त आते हैं वही जिन्हें सरकार बुलाती। जेको उहे ईंदा आहिनि जिन खे मालिक पाण घुराईंदा आहिनि। इहो तो थी कोन थो सघे न अवां खे घुराए ऐं वरी मालिक पाण मौजूद ई न हुजे। अबा जॾहिं मालिक पाण मौजूद हूंदो तॾहिं त नौकर खे घुराईंदो, तॾहिं त गुलाम खे घुराईंदो। अवां असांजी खुशनसीबी आहे जो अल्हम्दुलिल्लाह अॼु मदीने वारे मीर जी भी निगाहे रहमत और शफ़क़त अवां असांजे मथां आहे। मुंहिंजा दोस्तो इहो मीलाद शरीफ उहो पाकीज़ा अमल आहे जो हजरत मखदूम अल मखादिम सैयदना सैयद मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जो कामिल बानो महबूबन जो मंजूर नजर ऐं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि जो पंहिंजो बारगाह रिसालत में मकाम ऐं मर्तबो केतिरो आहे उन जो अंदाज़ो तव्हां हिन ॻाल्हि में लगायो त मखदूम साहब सैयद मोहम्मद हाशिम जे ज़माने में हिकड़े वाणी मदीने वाले साईं जे शान में गुस्ताखी कई। वाणियों उन महबूब जे शान में बेअदबी कई। जियां जो मुसलमानन के खबर पई प्यारा मुसलमान भाइयों मुसलमान इस्लाम में अची वया, मुसलमान नाराज थी पया त वाणीअ जी कहिड़ी ज़रूरत आहे, वाणीअ जी कहिड़ी ताक़त आहे जो असांजे हबीब जे शान में नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमाल करे। प्यारा मुसलमान भाइयों मुसलमान सोचो त वाणीअ खां मज़बूत तरीक़े सां बदिलो वठणो आहे पर जल्दबाज़ी कान्हे करनी, अगराई कान्हे करनी, उलमा का रहनुमाई वठणी आहे। बच्चे नौजवान तैयार थे हज़रत महबूब मोहम्मद हाशिम ठठवी जे दरबार में आया। अर्ज़ ते लगा सोना ठठे जे शहर में हिकड़े वाणी हबीबन जे शान में गुस्ताखी कया, मदीने वाले मीर जे शान में बेअदबी कया। हाणे अवां इरशाद फरमायो उन वाणी जे ला छा हुकुम आहे, उन वाणी जो छा कजे। हज़रत महबूब मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह तआला अलैहि फतवा लिखी आए। उन फतवा में साईं फरमायो मन सफ़र नबीयल फक़तुलो जेको अल्लाह जे नबी जो गुस्ताख ऐं बेअदबा उन मदबब जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। जेको नबी जी शान में गुस्ताखी करे उन जी सज़ा छा है? मौत। उन सारे आया तान कभी प्यारा मुसलमान भाइयों जे वक्त में हज़रत महबूब मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि या फतवा लिखी ॾिनी आहे त फतवा वठण वारा पाण परेशान थी विया, सोचण लॻा ही छा। असां त सोचो साईं उन वाणी ते गोॾो रखंदा, गोॾनि में रखंदा हल
हल्के फुल्के सदा तजवीज़ कंदा साईं त हुन जे कतल जो मचारे कयो हाणे जे वाणी के कतल कंदासीं त ठठे में त मुसलमानन ऐं वाणियुनि जा फसाद थी पवंदा झेड़ो थी पवंदो अमल ख़राब थी पवंदो माहौल बिगड़ी वेंदो पाण में सलाह लगा हाणे विच जो रस्तो कढो पर विच जो रस्तो उन सूरत में निकिरंदो त छॾे ॿियो को अहिड़ो आलिम हुजे ॿियो को अहिड़ो वक़्त जो फ़क़ीह हुजे जेको हज़रत साईं मोहम्मद हाशिम ठठवीह जे फ़तवा खे ग़लत साबित करे ॿी त सूरत कान्हे साईं फ़तवा ॾेई छॾी हुन ते अमल करणो पवंदो पर जेकॾहिं को अहिड़ो आलिम सगोरो पैदा थिए जेको साईं मखदूम मोहम्मद हाशिम जी फ़तवा खे ग़लत चढ़े त पोइ बि का सूरत पैदा थी सघे थी इहा ॻाल्हि सोचण खां बाद में प्यारा मुस्लमान भाइयो ये फतवा खणी ठठे जे मुख़्तलिफ़ आलिमनि वटि विया हिन आलिम वटि हुन वटि वॾा वॾा नाम वारा आलिम उन ज़माने में ठठे में रहंदा हुआ ठठो बाबुल इस्लाम कई मदरसा हुआ मुंहिंजा दोस्त हज़ारनि जे तइदाद में तलबा मुख़्तलिफ़ मदारिसनि में पढ़ंदा हुआ उहे माण्हू फतवा खणी करे जंहिं आलिम दीन वटि विया हर आलिम उहा फतवा पढ़ण खां बाद में इहो ई पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो त जेको हज़रत मोहम्मद हाशिम चयो उहो हक़ आहे उहो सच आहे उन में को इख़्तिलाफ़ नथो करे सघे प्यारा मुस्लमान भाइयो इहे फतवा वठण वारा फिरंदे सॼे शहर ठठे मां हलंदे हज़रत मोहम्मद हाशिम जे उस्ताद हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवीह जी दरबार में आया जेको वक़्त जो वॾो इलामो इमाम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम जो बि उस्ताद आहे उन वक़्त आया अचे फतवा पेश कया हज़रत मोहम्मद हाशिम जे फतवा ॾेखारिया सोना हीअ फतवा आवाज़ शागिर्द ॾिनी आहे अवां इन ते गौर कयो अगर फतवा सही आहे त अवां हिन जी तारीफ़ कयो अगर फतवा ग़लत आहे त अवां ग़लतीअ ते नोट लॻाए ऐं हिन फतवा जे तरदीद कयो सी मखदूम ज़ियाउद्दीन वटि आंदो फतवा मखदूम ज़ियाउद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं उहा फतवा पढ़ी पाण मखदूम साहब मोहम्मद हाशिम जी फतवा सां इख्तिलाफ रखियो फरमाई फतवा ग़लत मां हिन ते सही कोन कई क़िबला इन जे करे असां आया जेकॾहिं ग़लती आहे गलती जी निशानदेही कयो नोट लगाओ अवा पंहिंजे फतवा रखी ॾियो साईं फरमायो फतवा त अॼु नथो लिखां पर गलती ही आहे त हिन फतवा में हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवीह रहमतुल्लाह ताला अलैह हिक वाणी जे मथां हिक मुस्लिम जे मथां हथ जारी कया जॾहिं हथ मुसलमान जे लाइ हूंदी आहे वाणी जे लाइ हथ कान हूंदी आहे वाणी जे लाइ तासीर हूंदो आहे त अचण वारनि माण्हुनि अर्ज़ु कयो सोना अगर त पोइ अवां पंहिंजी फतवा असांखे लिखी ॾियो जंहिंजे मथां असां अमल कयो हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन फरमायो पुट मां इहा फतवा नथो लिखी ॾियां अवां सुभाणे अचिजो अवांखे मां फतवा लिखी ॾींदुसि राति जो टाइम थियो आहे हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवीह रहमतुल्लाह अलैह
जियां जो आराम जलाल चुवा अजा अखों बंद हुयो दिल सुजात हुई तो मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी अखे मुझे मदीने वाले मीर का जो दीदार करायो है। अल्लाह जे हबीब पंजी ज़ियारत कर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी जेका फतवा हजरत मखदूम मोहम्मद हाशिम दुनिया अवा इंसा इख्तिलाफ न रखो अवा इन फतवा के गलत न चो अजमा मदीने वारो वीर अवा के बुधाना आयो अवा के इत्तला करना आयो आया तजे वक्त में हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह फतवा लिखंदो आहे उन वक्त में कलम मोहम्मद हाशिम जो हूंदो पर हथ मोहम्मद करीम जो हूंदो आहे। मखदूम ज़ियाउद्दीन मोहम्मद हाशिम ठठवी जॾहिं फतवा लिखंदो आहे न तो उन जो सिर्फ कलम होंदो आहे लिखण वारो मां मोहम्मद करीम पान होंदो आहे। वो कामिल वली तो फरमाए त कंहिं अल्लाह जे नेक बाने महबूबन करीमन के ख्वाब में ॾिठो पान करीमन के ख्वाब में ॾिठई हबीबन करीमन के अर्ज़ कया मुंहिंजा आका जॾहिं मीलाद जो महीनो ईंदो आहे उर्सन वारो महीनो ईंदो आहे त हे तुंहिंजा गुलाम ख़ुशू मल्हाईंदा आहिनि हिक ॿिए खे चवंदा आहिनि त सारे जग में जान पले जिन सार थिया मोहम्मद अची वो बेड़ा पार थिया सारे जग में जान पले जिन सार थिया मोहम्मद अची वो बेड़ा पार थिया मोहम्मद अची वो बेड़ा पार थिया कचो सड़ सतारा बती चान बिजली मोहम्मद थे जी अञा तेज़ तजल्ली हो जमातैन तरफ़न जमातैन तरफ़न से चमकार थिया मोहम्मद अची वो बेड़ा पार थिया सारे जग में जान पले जिन सार थिया मोहम्मद अची वो बेड़ा पार थिया। प्यारा मुसलमान भाइयों मखदूम साहब से मोहम्मद हाशिम तो फरमाए उन अल्लाह जे नेक बने ज़ियारत करण वारो से मखदूम मोहम्मद हाशिम पान आए पर मुंहिंजा दोस्त अल्लाह वारा पान के लिकाईंदा आहिनि पान के पधरो कोन कंदा आहिनि पान के ज़ाहिर कोन कंदा आहिनि छुपाईंदा आहिनि लिकाईंदा आहिनि हज़रत मखदूम साहब भी पान के ज़ाहिर न कयो ऐं पान के लिकाए फरमायो के अल्लाह वारे मुझे बाबू बकरी जो दीदार कयो ऐं मदीने वारे साईं के अर्ज़ कयाई मुंहिंजा आका जॾहिं मीलाद जो महीनो ईंदो जॾहिं उर्सन जो महीनो ईंदो तुंहिंजा गुलाम ख़ुशि कंदा आहिनि तुंहिंजा आशिक़ घर सिंगारींदा आहिनि
जे आमद जे मौके ते सदका खैरात कंदा आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा महबूबा हाणे पुछणो इहो आहे त इल्म जो इहो अमल अवा खे पसंद आहे या न इन अमल सां अवा राज़ी थींदा आहियो या न इन अमल सां अवा ख़ुशि थींदा आहियो या न त मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो ओ मदहास न छटवे जेके मां मोहम्मद करीम सां राज़ी आहिनि ख़ुशि आहिनि ऐं तमाम मोहम्मद करीम बि उन्हनि सां राज़ी ऐं ख़ुशि आहिया। अॼु पठान ॻोठ जा ऐं आस-पास जा मुसलमान हबीबल करीमन जी आमद ते ख़ुशि आहिया। जो मुंहिंजा दोस्त ये जमाती हेॾो आलीशान इंतज़ाम करे मुझे महबूब जो मिलाद पियो मल्हाए महबूब मिलाद पाक में तशरीफ वठी ईंदा असांजो अक़ीदो असांजो ईमान पंहिंजे लाड संद जो हिकिड़ो कामिल वली थी गुज़रियो आहे हज़रत मखदूम साईं मियां अब्दुल्ला हुज़ूरी रहमतुल्लाह अलैहि हुज़ूरी उनके चइबो आहे जेको सुजाॻीअ जी हालत में मुंहिंजे मदीने वारे साईं जो दीदार कंदो सुजाॻी जी हालत अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जेके महबूबनि जो पाण त दीदार कंदा आहिनि पर कंहिंजे बारे में सिफारिश कंदा आहिनि त उन्हनि जे करे मुंहिंजो हबीब उन्हनि खे बि दीदार कराए छॾींदो आहे। जी हज़रत मखदूम साईं मियां मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैहि पिराले शरीफ जो कामिल वली थी गुज़रियो आहे मुंहिंजा दोस्त वक़्फ़ जो ऐं रब्बानी आलिम ऐं वॾो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो शेखुल हदीस हा वॾा मुहक़िक़ हा मुंहिंजा दोस्त मदरसो पढ़ाईंदा हा ऐं कई सब तलबा साईं वटि ज़ेर तालीम हूंदा हा पढ़ंदा हा फैज़ हासिल कंदा हा ऐं पाण फना फिर रसूल हा मुझे महबूब पाक जे इश्क़ में हबीबन जे मोहब्बत में महबूबन जे प्यार में हज़रत से मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा दोस्त एॾा आशिक़ हुया जो पाण हदीस पढ़ाए मुंहिंजा दोस्त तफ़सीर पढ़ाए तफ़सीर किताब पढ़ाए पर जिते भी मदीने वारे साईं जो नालो मुबारक ईंदो हो त पाण महबूबन करीमन जो नालो मुबारक कोन वठंदा अदब वारो अॼु त अदब ख़तम थी अॼु अदब ख़तम थी वियो आहे पर उहे अदब वारा महबूबन करीमन जो नालो मुबारक कोन वठंदा। अॼु वात में अलॻि कहिड़ी चीज़ पई आहे महबूब जो नालो पियो अचे होटल ते हुज़ूर जो ज़िक्र पियो थिए दुकान ते हुज़ूर जो ज़िक्र पियो थिए मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हिकिड़ा नालाइक़ माण्हू मज़हबी लिबास पाए करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बा बरकात जे बारे में कलाम कनि था ऐब जोयो कनि था अल्लाह जो कसम जेके आशिक़ हा उहे हबीब जो नालो वठण बि बेअदबी सम्झंदा। हज़रत शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैहि महबूबन जो एतिरो आशिक़ जो वेठो आ शायरी पियो करे बलगल ओला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमी उखसालिही चार टे लाइनों पई चई वियो चौथी बंदे न पई सोचे पियो छा बनाया कीअं बनाया गौर पियो करे लफ्ज़ सां पियो मिलाए मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अल्फाज़ कलिमात जो प्यारा मुसलमान भाइरो चुनाव पियो करे अचानक निंड जो झोंको अची वियो मदीने वारो मीर सामो निंड जो झोंको अची वियो अल्लाह जा महबूब सामो आया मुझे महबूब फरमायो सादी ई जेका हींअर मुझे शान में तो रुबाई बनाई आ ये त मां मोहम्मद के पढ़ी ॿुधा अर्ज़ के सोना अञा मुकम्मल कान थिया फरमाई जेतिरी बनाई थी ॿुधा अर्ज़ के या रसूल अल्लाह मूं चयो आ बलगल ओला बि कमालिही कशफत जा बि जमालिही हसनत जमी उखसालिही मुंहिंजा सोना अञा हिन में हिकिड़ी लाइन मिलानी आ मदीने जे मीर फरमायो सादी टे लाइनूं तुंहिंजो चौथी मां मोहम्मद तो फरमाया सल्लू अलैहि व आलिही
वो फरमाए हजार बार शोयम दहन राम मुस्को गुलाब इनो से नाम तो गुफ्तन कमाल बे अदबी मुझा महबूबा मां पांजे वात के पांजे ज़बान के हजार मर्तबा मुश्क ए अंबर जे पानी सा धोई उन का बाद अगर अवां जो नालो मुबारक वठा त मदीने जा मीर इयो बेअदबिया जो तुझो नालो मुबारक पाका तने चबवा तुझो नालो मोहम्मद बनो तुझो नालो मोहम्मद बनो यने नाल हजार था नाल हजार हुस्न आसदा चंदे तारन सितारन खा चंदे तारन सितारन खा प्यारा मुसलमान भाइयों तजके आशिका है ओए अजब वारा हबीब करीम जो नालो वचन भी बेअदबी समझदा है मां पे अर्ज कयो हजरत मखतूम मोहम्मद इस्माइल अलैहि हदीस पढ़ाए तफसीर पढ़ाए मुझा दोस्तों महबूब जो नालो कोन वठदा साईं जे मदरसे जे पासे में एक वाड़न जो घर उन वाड़न जे घर में एक वाड़न जी नंढी छोकरिया जेका रोज़ पंजा किलो नाराज़गी का खड़ी करे मदरसे में ईंदी हुई अची करे उन कमरे के बाहर रात खेडंदे हुए जे कमरे में हजरत मोहम्मद इस्माइल हदीस पढ़ाईंदा तफसीर पढ़ाईंदा तालिबन जा सबक ॿुधंदा उहा न्याणी उते पे रात खेडंदे हुए ऐं मखदूम साहब जी आदत हुई हदीस में तफसीर में तशरीह में महबूबन करीमन जो नालो ईंदो हो हबीबन करीमन जो इस्म मुबारक ईंदो हो त पाण मदीने वारे साईं जो नालो कोन वठंदा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एरो अदब हूंदो हो नालो कोन वठंदा पर पाण चवंदा मुझे मुझे मदीने वारे घोट फरमायो है चवंदा मुझे मदीने वारे घोट फरमायो हदीस पाक पढ़ पिया ना पो न में बार-बार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारे में जो तो हुजूर फरमायो असहाबी रवायत कंदा है त महबूबन फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो पर मखदूम साहब जने पढ़ाईंदा हदीस जी सनद पो कमल करे पो फरमाईंदा त मुझे मदीने वारे घोट फरमायो ये चोंदा अदब में न्याणी नंढिया ॿुधे पई प्यारा मुसलमान भाइयो वक़्तु गुज़रंदो वियो टाइम गुज़रंदो वियो न्याणी नंढी हुई वॾी थी जवान थिया मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइयो माइटन परणाए रवानी करे छॾिया ॿिए शहर में माई परणजी वई हिकु अहिड़ो वक़्तु आयो हज़रत मोहम्मद इस्माइल अलैहि रहमतुल्लाह ताला अलैहि वञी उन शहर में मान था जे शहर में उवा वाड़न जी धीअ पढ़ियल हुए उवा वाड़न जी छोकरे पढ़ियल हुए साईं जो उन इलाइक़े में विया त मुंहिंजा दोस्त ऐलान था अल्लाह जो कामिल वली बिलाल शरीफ जो सैयद आदम हज़रत मोहम्मद इस्माइल आयो वा अॼु तकरीर कंदा ख़िताब कंदा माईअ जे जनम ते जो साईं जो नालो लो आए सुञाणी वरमैया त हे ओ मौलवी साहबा जो मदरसो मुझे अपा जे घर जे पासे में आहे ही त ओ साईं
जे जे सामो मां नंढी जे वॾी जे आया किस्मत सां असां जे शहर में आयो वा चई साईं फरमाए रहिया अठे रात सुबुह भी दई साजरे नुआ नुआ मंजिल ते फजे कर नल जे तार और भी चोगन सदी साथ यार मेरे भाग ले जाहिल औतार में ताते शान और दर फिरानी हमें पार बचान घोर पवयाज हिलो जब करम लंदेगा शशा बाबा तो को तो गुजार बनी दर वकील तब कुछ के लगे पर चढ़े पार वो सुना शिकार मन वकील पार से जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। यारा मुसलमान भाइयों माया जो साया जो नालो मुबारक बुधो समझी वई ही ओ साईया इंतजार में आया रात जो जैन जो उन जो घर वारो उन जो मुड़स आयो सजी गाल करे बुधाए तब जा घर वारा हजरत महबूब मोहम्मद इस्माइल प्यालवे ओ जो मदरसो बाबा जी घर जे पासे आया मां उन जी सोबत में रही आया मां उनके ॾिठो वा अल्लाह जो जबल बानो मदीने वाले मीर जो रब्बानी आलिम आए अल्लाह जे हबीब करीम जे दीन जो हकीके खादिमा किस्मत सां आयो मूंखे जो इजाजत दे या तो वञे या मूंखे इजाजत दे त मां साईं खे वठी पंहिंजे घर अचां ये अल्लाह जा नेक माना ये अल्लाह जा सालिमाना जिते बेरीदा आहिनि अल्लाह पाक जो फज़ल थींदो रब करीम जो करम थींदो मूंखे इजाजत दे त मां साईं खे वठी अचां साईं ॾींदा दुआ जा कदम ॾींदा हथ छॾंदा उम्मीदा रब करीम पंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो। माई जे घर वारे चयो त आऊं त साईं खे न सुञाणा न साईं सां मुंहिंजो ताल्लुक वास्तो तू जे उते नंढी जी वली थिया साईं तोखे सुञाणंदा तू वञ वठिया तू वञ दावत ॾेया ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइयो वाञाणी माईया बुरको पातैया मस्जिद जे दरवाजे ते अचे चौथिया मुंहिंजा दोस्तो दरवाजे ते साईं जा फ़कीर बैठा आहिनि माई साबा चयो मूंखे मखदूम मोहम्मद इस्माइल सां मुलाक़ात करणी आहे मूंखे साईं सां मिलणो आहे साईं खे हिदायत करियो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो वली खे चयो माई तुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल आम माण्हू कोन्हे इहो हज़ार आलमनि जो उस्ताद शेखुल हदीस में आए शेखुल तफसीर में आए रब्बानी आलिम आए जेको सजीदो उॾानो न वेंदो जे ज़रूरत अचे माई अंदर अचे माई चवण लॻी अंदर अचा पर मां त वञाणी आहियां मां त ग़ैर मुस्लिम आहियां मुंहिंजी ज़मीर नथो इजाज़त ॾे त मां मस्जिद जे अंदर अचां इहो अल्लाह जो पाक घर आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जॾहिं भाईअ जो कलाम हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल ॿुधो आहे पाण फ़कीर खे सजदे
गया ओ फकीर है दिया शाम सुनवा फकीर सजी गाल दिया सुना एक वंजनी माई आया आवाज़ मिले थे सचो करे खलीफे जो या याद किया जब मखदूम मोहम्मद इस्माइल बिलाल में उठे मस्जिद जे दर हलो आहे माई जो दरवाजे ते बिठी वे सही उठ खलीफे अर्ज कयो सोना माइया मुसलमान भी कोने मोमिन भी कोने वाजारिया गैर मुसलमान फकीर खलीफे ए चले कयो पर मखदूम साहब फरमायो ओ खलीफा खामोश कर अगे गाला अरे यार न्याणी हो दिया चाहे मुसलमान हो जे या काफिर हो जे जिया हो दिया और मुझा दोस्त हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल बिलाल में आया माइया सा अच्छे मिला तो माइया पंजो तार पेश कयो सुना मां उवा राधा आया राधा मुझो नालोआ सही मन दी हुयस तुझे मदरसे में पढ़ंदे हुयस तुझे मदरसे में ईंदे हुयस अवा पढ़ाईंदा मां सुना तुझे अगान जे वही थे आया हाणे माइटन पढ़ाए हिन शहर में मुखे छॾियो मां हिते रहंदी आया अवा किस्मत साहिब आया आयो सुन मेहरबानी करना अज शाम जो या सुबानी मुझे घर पे अच जा अच्छी दुआ जाके कदम घुमाए जा मल तुझे सदके वो करीम मुझे भी करम फरमाए मखदूम साहब फरमाए अम्मा मां सुबानी तुझे मां तो घर जी एड्रेस पतो दे मां सुबानी की माई एड्रेस दिनी आ साईं टाइम दिनो आ माई हली वैया बियो यारो छोआ मुझा प्यारा मुसलमान भाइयों माई साहब तैयारी कइया घर सिंगारिया चादरों बिछाइया झाड़ू पोछा लगाइया घर कोई माई सिंगारे पर मुझा प्यारा दोस्त गोगली भी सिंगारे आए हाने इंतजार भी ठीक करे मोले जा मानो परेशान हा पाड़े वाला परेशान हा ये माई जदे भी कापण जे आया कदे घर का बाहर कोने निंदे आए अज गलियों पे बुहारे खचो पे बुहारे अज गुल पे बिछाए मानो मसल छाए मुझा दोस्त बुरा को आया अक्षण तवा माई चमड़ लगी ओ मुझे पारे वालो अज मुझे घर में अल्लाह जो है कातिल वली अचे रहो आहे अज मुझे घर में अल्लाह जो साले बाबाई जने पे चवे अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंदखा सुईनो यार ईदा अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंदखा सुईनो यार ईदा रस्ते जे रस्ते अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंदखा सुईनो यार ईदा रस्ते जे रस्ते
बियो ॾियारो छोड़ा माए तयारी मुकम्मल कया मुंहिंजा दोस्त थोड़ी देर गुज़रिया जो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल हिन माई जो अची मेहमान छो आहे उहो मेहमान जिंहिंजे लाइ बेटाई घोट फरमाए त मूं घर अचे थिए जे घरो मेहमान ताने तनोरन के फेरे हना भान पोते दिल सुसो पासर कर घोड़ा सैयदता मेहमान जो आयो माई घर में अल्लाह वारो वेठो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाई एतरे में माई जो राधा जो घर वारो भी आयो उन जो मुर्स आयो उन जो घर वारो आयो राधा पंहिंजे घर वारे के बाह मां झले हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बचाया अर्ज़ कर लगे सोना मुझो घोट हिया मुझो घोट हिया हिन घोट जे करे प्यारो छदे अची हिन शहर में मार ही आया माइट ने मुझे ही घोट देवा माइट ने हिन घोट सां मुझी शादी कराया मुझा दोस्त बुजुर्गो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल उन जे घोट के जो ॾिठो दुआ ॾिने आए उन राधा अर्ज़ कयो मुझा सोना हाणे हिकिड़ो अर्ज़ कया एक गुजारिश कया साईं फरमायो अम्मा चो अर्ज़ कया मुझा सोना अज मूं अवां के मुझो घोट ॾेखारियो वा जेको माइटन मूंखे घोट ॾिनो हुयो उहो घोट मूं तोखे ॾेखारियो वा पर मुझा साईं मां त बचपन खां ॿुधंदे आयो आहियां नंढपण खां ॿुधंदे आयो आहियां तूं चवंदो आहीं मुझे मदीने वारे घोट फरमायो मुझे मदीने वारे घोट फरमायो मुझे मदीने वारे घोट फरमायो ओ मखदूम मोहम्मद इस्माइल तेरा नबी हाणे इनकार न कजा हाणे मेहरबानी करे जिया मुंह अवां खे मुंहिंजो घोट ॾेखारियो वा हीअं अवां बि मूंखे पंहिंजो घोट ॾेखारियो माई जो ये सवाल कयो हज़रत मखदूम साहब से मोहम्मद हाशिम हज़रत मखदूम साहब मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैह थोड़ी देर ला खामोश थी वया मुझा दोस्त बुजुर्ग दिल में सोचो त माईया काफिर माईया भजनिया हुज्जत करे वेठी आहे भी अकीदत मंदा पर सवाल कया बाबू वजे दीदार जो मुझो घोट तन बिल जो सरदार आए माई जो ख्याल तसव्वुर बेबसिया मुझो मतलूब मुझो हबीबा हे ओ महबूबा जे लामा चमंदो आया त मुझे इश्क जोया महबूब खुदा मुझे इश्क जोया महबूब खुदा आगाज भी तो अंजाम भी तो मुझो ताअत मिलता मज़हब तो मुझो दीन भी तो इस्लाम भी तो मुझे इश्क जोया महबूब खुदा मुझे इश्क जोया महबूब खुदा आगाज भी तो अंजाम भी तो मुझो ताअत मिलता मज़हब तो मुझो दीन भी तो इस्लाम भी तो मुझे इश्क जोया आस भी तो उम्मीद भी तो जो कौन
ॾिठो सवा तुंहिंजे मुंहुं आहे आस बि तूं उम्मीद बि तूं ॿियो कोन ॾिठो सवा तुंहिंजे मुंहुं मुंहिंजे क़ुर्ब जो काबो क़िबलो तो मुंहिंजे क़ुर्ब जो काबो क़िबलो तो मुंहिंजो हज बि तूं राम बि तूं मुझे इश्क जो महबूब खुदा मुझे इश्क जो महबूब खुदा आगाज भी तूं अंजाम भी तूं मुझो ताअत मिल्लत मज़हब मुझो दीन भी तूं इस्लाम भी तूं मुझे इश्क जो महबूब खुदा। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह सोचो हाणे हिनखे छा चवां अगर जवाब ॾियां तब दिल भॼी पवंदो अल्लाह वारनि तां इतबार रखिजी वेंदो। मेरा हाल मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादरी रहमतुल्लाह अलैह मुराक़बो कयो आहे। उन मुराक़बे में हज़रत मखदूम मोहम्मद मोहम्मद इस्माइल बिरादरी के मुझे मदीने वारे पीर जो दीदार करायो आहे। हबीब ने ज़ियारत कराई फरमायो मोहम्मद इस्माइल किए याद कयो अर्ज़ कई मुंहिंजा आका हिकिड़ी वाञाणी माई आ बचपन खां मूं वटि नंढी थी आ वॾी थी आ जवान थे पढ़णिजी वई आ सोना अॼु उहो अवां जे दीदार जो मुतालिबो कयो वेठी आ। हबीब हाणे कर्म कर मुंहिंजा प्यारा महबूब हाणे महिरबानी कर अगर माईअ खे दीदार न थींदो त हिन जी अल्लाह वारनि खां दिल खजी वेंदी अल्लाह वारनि तां इतबार उठी वेंदो। मुंहिंजा प्यारा महबूब मेहरबानी करना तो मुझे मदीने वारे साईं फरमायो ओ मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादरी तो सा हिसाब नाहे ये हिकिड़ी माई आ पर अगर तो चवे त मां पूरे राज खे बि पंहिंजो दीदार करण जे लाइ तयार आहियां। मखदूम साहब के तसल्ली मिली पान फरमायो राधा भला तो अकेली मुझो घोट ॾिसंदी या ॿियनि खे बि ॾेखारेंदी जैसे जे ॿियनि ते कर्म थियो थिए त पोइ त वॾी महिरबानी साईं फरमायो वठी आण पंहिंजा अज़ीज़ क़रीब वठी आण ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो जियां जो माई सादा पंहिंजो पूरी फैमिली जमा कया हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल बिरादरी वेठो साईं दुआ फरमाए हिजाब हटी वया पर्दा हटी वया मुझो हबीब करीम जो साम्हूं आयो त सब खां पहिरीं ओ राधा भाई वही ज़मीन ते किरिया बेहोश थी वई आहे मुंहिंजे महबूब जो जीअं जो दीदार छवा जिन खे बि मुंहिंजा दोस्त मुंहिंजे हबीब पाक जी झलक मुबारक नज़र आए बे इख्तियार कलमा पढ़दा रहिया दीन इस्लाम में दाख़िल थींदा रहिया पर राधा माई बेहोश थी वई आहे जॾहिं होश में आए तॾहिं साईं खे अर्ज़ कयाई सोना मेहरबानी फरमा हाणे ॿियो सवाल न कजा मेरे कलमो पढ़ा पंहिंजो मुस्लमान भला उन खां बाद पंहिंजे मुरीदनि में बि शामिल फरमा भाई कलमो पढ़ियो आहे मुंहिंजे महबूब पाक जो दीदार करे हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पुछो ओ राधा
हरे तो पंजो भी घोट दिठोवा मुझो भी घोट दिठोवा फैसलो तुझे मथा आए भला बुधा के जो घोट साल वारो आहे राधा तो पंजो भी घोट दिठो ऐ मां मोहम्मद इस्माइल जो भी दिठो हाने छा थी चवे त ओ अमाई जण हिय पई चवे तम जो पिरिया केडो प्यारो वल्लैल जिसल फलवारो मुझो नबिया केडो प्यारो वल्लैल जिसल फलवारो सारा केर करे सगसो सारो प्यो लिखदो ऐसान फटण वारो वल्लैल जिसल फलवारो ऐसान फटण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जड़ो तो उनके चवी पियो जग सारो वल्लैल जिसल फलवारो जा पुत्र खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो प्यारा मुसलमान भाइरो तमाम पे अर्ज कयो हे अल्लाह जा कामिल वली अमाना हबीब जी बारक आगे एडा मकबूल है मंजूर है महबूब इल के दीदार कराई दुआ पर जी बारक कदा है मुझो करीम नबी उल ते भी करम कंदो आहे मां अर्ज पे कयो मखदूम अब्दुल्ला हुजूरी पान सुजागे में ज़ियारत कंदा वडा आलम पर सैलानी होंदा सैलानी चेबो आज को सैर सफर करे घुमंदा कदे केड़े गोठ में कदे केड़े इलाके में हजरत मखदूम मोहम्मद हजरत मखदूम अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैहि दा मुजद्दरा मुसलमान भाइरो एकड़े मरतबा सही मखदूम साहब रस्तो वठी जेड़ा वञी रहा जिया मुजा दोस्तो यो पठान कोठ जे पासे मा रस्तो वा इया साईं रस्तो वठी घोड़े सवार थी वही रहा त ॾिठाऊं त रोड जे पासे में कख विछाया पिया पराड़ विछायो पियो गाह विछायो पियो बाराड़ीअ जो बाराड़ीअ जो रवाज अॻे माण्हू चटाइयूं कोन विछाईंदा अॻे माण्हू दरियूं कोन विछाईंदा ईअं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग पट ते या ईअं कख गाह विछाए माण्हू ख़ैरातूं खाराईंदा माण्हू के लंगर कराईंदा हज़रत मखदूम हुजूरी जो गुज़रो त पाण अल्लाह अकबर चई पंहिंजे घोड़े तां हेठ लही पिया घोड़े तां पई लथा ऐं उन कखनि में गाह वञी वेठा हीअं खोलनि पिया हेठ मथे चल पिया जीअं को माण्हू विञायल शइ ॻोल्हींदो विञायल शइ तलाश कंदो आहे हीअं तलाश करे रहा खलीफे अर्ज कयो मुंहिंजा सोना मुर्शिदा छा ॻोल्हे रहिया आहियो छा तलाश करे रहिया आहियो पाण फरमाए पुट रात हिन जॻह ते मुंहिंजे मदीने वारे वीर जो उर्स मुबारक थियो फकीर अर्ज कयो सोना उर्स जो होंदो